जुड़ो मां ख़बर ॾींदा हलो त सिंध सुजाग बंबरा वेलफेयर जे मरकज़ी अॻवाननि चेयरमैन मोहम्मद रमज़ान बंबरो, वाइस चेयरमैन अजीजुल्ला बंबरो, नायब वाइस चेयरमैन बख्श अली बंबरो, सिंध सुजाग बंबरा वेलफेयर जे शहीद कारकुन मोहम्मद यूनुस बंबरो जे क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े मग़फ़िरत जी दुआ घुरी ऐं शहीद खे ख़राज तहसीन पेश कयो। मरकज़ी अॻवान ॻाल्हाईंदे चयो त पूरी सिंध में जिते जिते ॿोॾ आई उते असांजा रज़ाकार कारकुन पंहिंजी जान जोखे में विझी मुतासिर माण्हुनि जी हर मुमकिन मदद कई आहे। असां जा ॿ नौजवान शहीद यूनुस बंबरो ऐं शहीद शाहज़ेब बंबरो बि इन्हनि मां हिकु हुआ। शहीदनि ॿोॾ मुतासिरनि लाइ राशन खणी अची रहिया हुआ त गाॾी कल्टी थियण सबबि शहीद थी विया। शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। पूरी बंबरा बिरादरी के शहीदनि जी ॾिनल क़ुर्बानी ते फ़ख़्रु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।